मां उहो हुसैन आया जे नबी जो तवी कलमो पढ़ंदा आहियो उन नबी जो मां बच्चो आया। ओ यजीदियो हेडे त निहारियो अज दुनिया में कंहिं बि नबीअ जो कंहिं बि नबीअ जे न्याणी जो पुट जेरो कोने। मां तव्हांजे नबी जे न्याणी जो बच्चो आया। पर यजीदी जेके मुनाफिक ऐं बेईमान हुया न, जंहिंजे अंदर में ईमान जो ज़र्रो भी न हुयो, उहे चवण लगा हुसैन यजीद जी बेअत मञ न त जंग जे लाइ तैयार थी वञ, असां ॿी ॻाल्हि नथा ॿुधण चाहियूं। वरी इमाम हुसैन उन्हनि खे सॾे फरमायो भला तव्हां जो मुंहिंजो रत हारण चाहियो था, मूंखे ॿुधायो तव्हां मूं कंहिंजो को मूंॾे हक़ रहियल हुजे त ॿुधाए। जेकॾहिं मां हुसैन तव्हां खां कर्ज वठी खाई वियो हुजां, मोटाए न ॾिनो हुजे त ॿुधायो। मूं तव्हांखे को ॾुख ॾिनो हुजे, को ईज़ा ॾिनो हुजे त ॿुधायो। चवण लगा हुसैन बराबर तो असांखे ईज़ायो न आहे, असांजो तो हक़ न खाधो आहे। चई पोइ तव्हां जो मुंहिंजो रतो हारींदो त तव्हां मुंहिंजे नाने मोहम्मद जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदो। पर वरी बि मुनाफिक चवण लगा त ओ हुसैन असां तुंहिंजी तकरीर ॿुधण न आया आहियूं, बस यजीद जी बेअत। इमाम हुसैन सॾु कयो आहे को जेको मूं हुसैन जो साथ हुजे। 82,000 जे लश्कर मां हिकिड़ो मर्द निकतो जंहिंजो नालो हुयो हुर्र। ये नारा हुर्र का था जिस वक्त फौजे शाम से निकला कि देखो यूं निकलते हैं जहन्नम से खुदा वाले, कि देखो यूं निकलते हैं जहन्नम से खुदा वाले। हजरत हुर्र मैदान में निकली आयो कि सोना हुसैन मां हाजिर है, सिर कुर्बान कंदुसि तुंहिंजे कदमनि दई। हजरत इमाम हुसैन पूछो तो तुंहिंजो नालो छा आहे? चईसि मुंहिंजो नालो आहे हुर्र। हुर्र जी माना है आजाद। साईं फरमाइनि था हुर्र अज तू जहन्नम जी बाहि खां आजाद, दुनिया जे ॾुखनि खां आजाद आहियूं। हाँ ओ मिठा मूं अर्ज़ कयो त कॾहिं कॾहिं इम्तिहान जो सॾु थींदो आहे। कुमाची वारा जॾहिं बि सॾु मिले न मदीने वारे जो त बस सिर कटाइण जे लाइ निकिरी पइजा। सिर प्यारो न कजाए जे मोमिन आहीं त अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम, नबी जानुनि खां बि वधीक मोमिननि खे प्यारो। हाँ पो हिकिड़ो मर्द मैदान में निकिरी आयो ऐं ॿिया सभु तीर उछलाइण लॻा। इमाम हुसैन ॾे मुंहुं करे तलवारुनि जा वार करण लगा, नेज़ा ऐं भाला उछलाइण लगा। मुंहिंजे सोने हुसैन फरमायो त तव्हां पंहिंजे मुनाफ़िक़त ते पूरा हुजो, मां हुसैन पंहिंजे नाने जे दीन ते पूरो। हाँ पो मैदाने करबला में खबर पई त मुनाफिक केड़ा है, मोमिन केड़ा है। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या
मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सिर प्यारा करण, माल प्यारो रखण, दौलत प्यारी रखण, यो यजीदन जो कम्मा। नबी के प्यारो रखण, नबी जे बच्चन के प्यारो रखण मोमिनन जो कम्मा। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो मन अहब्बल हसन वल हुसैन फकद अहब्बनी। जे मुझे बचड़े हसन ऐं हुसैन सा मोहब्बत रखी उन्हें मुंह मोहम्मद सा मोहब्बत। वमन अहब्बनी कान मई फी दरजती यौमल क़ियामत। जे मूसा मोहब्बत रखी क्या मजे ॾियारे मूसा गॾु मुझे पाड़े में जन्नत में हूंदो। वो नबी सोने जो पाड़ो खपे या न खपे? हाँ तव्हां चओ समझंदा हूंदो यजीद मरी वियो, यजीदी मरी विया, पर न यजीदी अॼु बि जेरा थो, मुनाफ़िक अॼु बि जेरा आहे। अॼु बि यजीद जी ख़ुशीअ में ॾहीं मुहर्रम ते भत देगियूं रधे विरहायूं अथनि यजीद जी ख़ुशीअ में। सदा आहिनि मुस्लमान जा। किताब छपियो आ कराची में बनोरी टाउन जे मदरसे में जो किताब जो नालो आ अमीरुल मोमिनीन सैयदना यजीद रज़ियल्लाहु ताला। हाँ जे हुसैनी हुबदार आहिनि त यजीदी भी खुटा कोन्हनि, यजीदी बजती मौजूद आहे जेके नबी जे बच्चन सा बुग़्ज़ रखन, नबी जे घराणे सा बुग़्ज़ रखन, ये यजीदी ये मुनाफिक हैं जेके नबी जे घराणे सा प्यार ऐं मोहब्बत रखन, ये मोमिन। ऐं जॾहिं अंदर में मुनाफिकत अची वेंदी आहे न त रहम बाज तरस हया उन जे अंदर मां मोकिलाए वेंदो। जी यजीदिन कयो एड़ो वाक्यो दुनिया जी तारीख़ में न तो मिले जेको करबला में। सैयदना इमाम हुसैन जे साम्हूं उन जे बच्चन खे कुठूं हिक हिक करे जवान पुत्र अली अकबर कुठूं, जवान बच्चो इमाम कासिम शहीद कयूं। थन प्याक अली असगर इमाम हुसैन जी झोली में हुई। बीबी साइण बीबी रुबाब दिनो त खणी वने हिन खे कुछ पानी जो ढुक प्यारे आ, मुझो बच्चो रोए तो त रोई न तो, इन जा चपड़ा खुश्क थी विया, निड़ी खुश्क थी वई आ। इमाम हुसैन अली असगर पाक के खणी फुरात नदी दे वने पियो पानी पियाण जे ला त हुरमलह नाले हिकिड़ो खबीस हुयो जे हीअं निशानो वठी इमाम अली असगर जे गिचीअ में तीर हणी, गिचीअ मां जो तीर लॻो त अली असगर इमाम हुसैन जी बाह ते झोली में हो न त गिचीअ मां क्रॉस करे इमाम हुसैन जे वञी बाह मुबारक में तीर ऐं बचड़ो तड़पंदे अब्बे जी गोद में शहादत जो प्यालो पी वियो। जॾहिं मोटी आयो खेमे में बचड़े जो जनाज़ो खणी आयो त बीबी रुबाब चवे पई त शायद पानी मिलियो आ जो बच्चो तड़पण रोअण फतकण छॾे ॾिनो। पुछा कि शायद कंहिंखे रहम अची वियो पानी ॾिनोसि जो रोए नथो बचड़ो। चई हा बीबी तुंहिंजो बचड़ो वियो वञी नाने जे हौज़े कोसर था। जेॾी महिल वो तीर छिके ॿाहिरि कढियईं
त मासूम अली असगर जो खून वयो, अब्बे जा कपड़ा रत में रंगीन थिया ऐं अली असगर शहादत जो प्यालो पी। लिखन था त इमाम अली असगर जी जेका अमड़ साइण हुई, इन बचड़े जी शहादत खां पोइ पूरो साल जेरो रही, पर साल सॼो छांव ते कॾहिं न वेठी, उस ते वेठी। छांव ते जीजल अम्मा कॾहिं न वेठी, कॾहिं थधे पानी जो ढुक न जिंदगी में, बाक़ी पूरो साल पीते। केतिरो उन्हनि जे अंदर में ज़ुल्म ऐं जफ़ा हुई, केॾी मुनाफ़िक़त उन्हनि जे अंदर में हुई। मुंहिंजा दोस्तो, जेॾीमहिल हज़रत इमाम हुसैन खे शहीद कयो वियो, शहीद करण खां पोइ सनान बिन अनस नखई इमाम हुसैन जो सिर मुबारक कपे खणी जिस्म करबला में उमर बिन साद जेको कमांडर हुयो, उन्हें हुकुम ॾिनो त 30 घोड़ा आणियो, इमाम हुसैन जे जनाज़े जे मथों घोड़ा डोड़ा। जेॾीमहिल रात थी ऐं यज़ीदी वञी सुता, पर सैयदा ज़ैनब खे निंड न पई अचे। चई त ओ ज़ैनुल आबिदीन, तूं संभाल कजांइ बचड़नि जी, त मां पंहिंजे अधे जो जनाज़ो ॾिसी अचां कहिड़े हाल में। रात जो निकिती, करबला जे मैदान ते ॻोल्हींदी वते त मुंहिंजे अधे हुसैन जो लाश किथे। जेॾीमहिल सैयदना इमाम हुसैन जे जिस्म पाक ते पहुती, छा ॾिसे त सिर आहे कोन, जिस्म सॼो करबला जी मिट्टीअ में उन ते घोड़ा डोड़ाया विया आहिनि। ओॾी महिल सैयदा ज़ैनब रात जे वगड़े में मुंहुं मदीने ॾे करे सॾु करे चए थी, या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा नाना मोहम्मद करीम, हेॾे निहार तुंहिंजे कुलनि जो सवार हुसैन अॼु हिन हाल में आ जो ज़ालिम सिर कटे खणी विया आहिनि, जिस्म करबला जे मिट्टीअ में आ। ओ मुंहिंजा नाना साईं, ही निहार तुंहिंजे बचनि खे केॾी तकलीफ़ ॾिनी वई आहे। बीबी ज़ैनब साइण जे मथे जो रौब ज़ालिम फुरे चुका हुया। ओॾी महिल पंहिंजे भाउ जे लाश ते भी चवे थी, ओ मुंहिंजा अदा, मूं परदेसियाणी भेण खे मयार न ॾिजांइ जो ज़ालिमनि मूं वटि उहो कपिड़ो बि न छॾियो आहे जो पंहिंजे अदे जे लाश जे मथां कपिड़ो ढकियो। सिर मेरे कोई मयार न ॾेवी, तेरी भेण बहु मजबूरे, किथों ले आवा कफन में तेरा, इथों शहर मदीना दूरे, किथों ले आवा कफन में तेरा, इथों शहर मदीना दूरे। मुंहिंजा दोस्तों, जेॾीमहिल इमाम हुसैन जो सिर मुबारक खौली बिन यजीद नाले खबीस खणी पंहिंजे घर आयो आहे, कपड़े में वेढ़े सिर मुबारक खणी आयो, पर खून जा कतरा ट्रिमन पिया। ज़ाल पुछेसि थी त इहो छा खणी आयो? जी वॾी क़ीमती शइ आंदी अथम, इब्न ज़ियाद मूंखे सोन ऐं चांदी सां ठाहे छॾींदो, वॾा मूंखे इनाम मिलंदा, मां अहिड़ी क़ीमती शइ आंदी आहे। चई छा आंदो अथई? इहो लिकाए कपिड़े में। ज़ाल खे चई त घर वारी, हे मूं इमाम हुसैन जो सिर आंदो आहे,
माई दाह करे रोई चयो ओ जालिम मानू सोन आणन चांदी आणन मोती हीरा आणन तू फातिमत ज़हरा जे बच्चे जो सिर खणी आयो मोहम्मद मुस्तफा जे बचड़े जो सिर खणी आयो अरे शल खुदा जी मार पवई अल्लाह जो को कम कहर पवई जो तू नबी जे बच्चे जो सिर खणी आयो अज फातिमत ज़हरा जे दिल ते छा गुजरियो हुंदो मुझा दोस्तों ही जालिम उन सिर मुबारक के थाम जेठा ढके पान सुमी पियो पर उन्हें माई बेचारी के निंद्र न आई जेमल जालिम निंद्र पइजी वियो हिन माई छा कयो जो वो ढकण लाथई ऐं सिर मुबारक कढी हिकिड़े थाल में रखी ऐं जुल्फ धोतई वार मुबारक रत में गाढ़ा हुया सुहारी मुबारक रत में रंगीन हुई बिटाई फरमायो त दाढ़ी रत रत्यास दंदत मोतियुन गुतिया चोटी माह चंद्र जी पिड़ में पेशान यास कुकरा करबला जा मादर थे मेड़ियास फटन मथा रत फुड़ा अलीअ थे उगियास मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे माई छा कयो जुल्फ धोतई चेहरो मुबारक धोतई पोइ जेको हिन वटि अतुर मुहैया हुयो अतुर लगाई जुल्फन के ऐं पाण अॻियों बाहूं ॿधी गोडड़ा भञी अदब सां गर्दन झुकाए वेही दीदार करण लगी माई चवे थी जेमल रात जो वक्त थियो ॾिसां पई त चप चुरन पिया सोने हुसैन जे चपन मां क़ुरान जी तिलावत जो आवाज़ हाय हाय सिर धड़का धारा पर सोनो हुसैन रब जो कुरान पढ़ी रहो चेती जेमल रात जो पोयों वक्त थियो गैबी आवाज आयो माई हिन कमरे मां बाहर निकरी वञ अज फातिमत ज़हरा जो रूह अचे तो पंहिंजे बचड़े जो दीदार करण के मुझा दोस्तों सैयदना इमाम हुसैन जे सिर मुबारक के नेज़े ते खणी कूफी जालिम मुझा दोस्तों सिर नेज़े ते खणी करबला का कूफे का दिमश्क में खणी आया पर मुझा दोस्तों जितों भी सिर मुबारक गुजरे पियो त कुरान जी तिलावत जी तवार जारी हाँ मुझा दोस्तों ये हुआ मुनाफिक ये हुआ जालिम जन नबी जे बच्चन के ईज़ायो नबी जे घराने के लुकायो मुझा दोस्तों ऐं मोमिन उहे जन नबी जे बच्चन जी इज्जत कई एतराम कयो उन्हनि सां मोहब्बत रखी मुझा दोस्तों यजीदी अज भी आहिनि हुसैनी अज भी आहिनि अल्लाह के जन्नत भी भरणी आ जहन्नम भी भरणी जहन्नम आ यजीदी टोले जेला जन्नत आ हुसैनी जवान पो तवां छा था चो हुसैनी थींदो या यजीदी सोचे समझी दिल का पुछी पो हथ खणो हुसैनी थींदो या यजीदी थींदो हुसैनी थींदो हाँ जे हुसैनी थींदो न जेकॾहिं हुसैनी थींदो त पोइ तव्हांखे निमाज़ पढ़णी पवंदी 5 वक्त निमाज़ पढ़णी दाढ़ी रखणी पवंदी हाँ इमाम हुसैन के दाढ़ी हुई इमाम हुसैन के पटको हुयो जे हुसैनी आहीं त पोइ तोखे सोणे हुसैन जो रस्तो वठणो पवंदो जे यज़ीदी आहीं त तोते मयार ई न आहे हाँ जे हुसैनी आहीं तो रब जो कुरान पढ़
पंज वक्त नमाज पढ़ो, तहज्जुद पढ़ो, उथंदे वेंदे सोने नबी ते सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या जे हुसैनी आई तो नमाज पढ़ो। पर अल्लाह जो कुरान तो फरमाए वरकऊ मर्राकीन, रुकू कयो रुकू करण वारन सा गड, यानी जमायत सा नमाज पढ़ो। किए नमाज पढ़ो? जमायत सा नमाज पढ़ो। जे मोमिन आयो तो जमायत सा नमाज पढ़ो। साईं फरमाइन था तारिकुल जमात मलऊन, जेको जमायत सा नमाज छबे जे यो लानतिया। पुट ध्यान कजो मुरे। तारिकुल जमात यनजुरु इला समाए वस्समाउ यलअनु, जेको जमायत सा नमाज नथो पढ़े आसमान दे दिसंदो आ त आसमान उन्हें ते लानत वसाईंदो आ। जमीन ते हलंदो आ त जमीन उन्हें ते लानत वसाईंदी आ। ओ लानत पवई जमायत सा नमाज छो नथो पढ़ी। पो जे मोमिन आई जे हुसैनी हुबदार आई त जमायत सा नमाज पढ़ो। शराब न पी, नशो न कर। यजीद शराब भी पियंदो हुयो। हिकड़े नी शराब पीते यजीद तारीख में अचे तो शराब जे नशे में पो आयो जामिया उमविया, जेका मस्जिद हुई न पिणस जी, जेका मस्जिद हुई अमीर माविया जी, वो जामिया उमविया दमिश्क जे शहर में, उन में चे नमाज पढ़ाई त 4 रकातुन वारी नमाज 2 रकातूं पढ़ी हल वियो। यजीद पढ़नी हुई 4 रकातूं, पर नशे में जो हुयो न 2 रकातूं पढ़ी हलियो। अज भी यजीदी ॾिसंदे तो नशे में तो यजीद जा हुबदार शराबी चरसी मवाली नजर ईंदा, जेके न नमाज जी खबर, न अम्मा जी, न अदी जी, न भाव जी, न भेण जी, न इज्जत ऐं शराफत जी। 2 ज़ालूं हुजनि त नशो पी घर आयो त हिकिड़ी ज़ाल खे पियो चए त अदी पाणी त पियारजांइ, त ॿी ज़ाल पई चए त अंधा कुझु अखियूं धार। ज़ाल खे तो अदी सॾी चई अम्मा भला तूं ई खणी पियार। नशे में धुत, न अम्मा जी खबर आ, न अदी जी खबर आ, न ज़ाल जी खबर। इहो ई त यजीदी किरदार आहे न। खिलण जी ॻाल्हि न आहे, रोअण जो मक़ाम आहे। मुस्लमान सदायूं ओ मिठा, जेकॾहिं मोमिन आहीं त पोइ नशो न कर। ॿियो वरी पान जो रवाज बि घणो। पान, गुटको, मेनपुड़ी तव्हां वटि हिते हले आहे हले न। हिकिड़ो माण्हू वठी आया मूं वटि, हिकिड़ो न 2-3 माण्हू अहिड़ा आंदा अथनि। हीअं वात नथो पटिजे, हीअं ॼाड़ियूं बंदि थी वियूं। चईसीं मानी खाइण जे लाइ सिकां थो, पाणी पीअण जे लाइ सिकां थो, वात खुले नथो। डॉक्टरनि चयो आहे तो पान खाधो आहे, तो गुटको खाधो आहे, इन में पंहिंजो हिकिड़ो केमिकल विझनि था, उन करे हे तुंहिंजूं ॼाड़ियूं बंदि थी वियूं आहिनि, वात खुले नथो। केतिरा माण्हू वठी आया आहिनि मूं वटि दुआ जे लाइ, उन्हनि खे कैंसर जी बीमारी थी आहे इन पान ऐं गुटके में। पैसो भी पंहिंजो, बीमार भी पान खे कयूं। मुंहिंजा दोस्तो सिगरेट या चरस या पंहिंजो पान, मेनपुड़ी ऐं कई ये बीमारियूं पैदा थियूं कई। पर इन्हनि सभिनी जी नानी आहे तमाकू। हुके में, बीड़ी में, सिगरेट में, पान में, गुटके में, सभिनी में तमाकू पियो। ऐं तमाक जे अंदरि निकोटिन जो ज़हर हूंदो आहे। ज़हर वयुहर्रिमु अलैहिमुल ख़बाइस
मदीने वारो साईं तव्हां के हर खबीस शयूं हराम करण आयो आ। हुजूर जन फरमायो त इहो दूहो जेको आहे सो इहो खबीस शइ आ, तव्हां दूहो न पीअंदा कयो। हिकिड़ी रिवायत में अचे थो, सुजाग वेठा आहियो, मां हदीस तो पढ़ा, मुरे ध्यान कंदो। साईं फरमाइनि था मन शरिब दुखान फकअन्नमा यशरब दमुल अंबिया, जेको दूहो तो पिए इहो ॼण नबीअनि जो रत थो पिए, पैगंबरनि जो रत थो पिए जेको दूहो तो पिए। पुट बीड़ी छा हूंदी आहे, अंदर छा विझंदो आहे, उको ऐं सुल्फी भुंगरी दूहो, जेको दूहो तो पिए सो ॼण नबीअनि जो रत तो पिए। भला जी इहा आदत अथव न जेके हुके जी, पान जी, बीड़ी जी, भली हीरोइन जी आदत हुजे न, फोटा खणी चो मां तव्हांखे मुफ़्त में पढ़ी ॾींदुसि फी सबीलिल्लाह, इलाचूं तव्हांखे पढ़ी ॾींदुसि। भली कहिड़ी बि आदत हूंदी इंशाअल्लाह वात में विझी उहो इलाची चॿाड़ियो, अलाह कंदो त इहा आदत छॾे वेंदो। मुंहिंजा दोस्तो, त इहे बुरियूं आदतूं बुरिया कम छॾियो, जेकॾहिं मदीने वारे साईं जा आशिक़ आहियो त मुंहिंजे सोणे जो फर्मा बरदार बणिजी वञो, इमाम हुसैन जे रस्ते ते हलण वारा बणिजी वञो। कसरत सां दुरूद पढ़ो। ऐं हिकिड़ो दुरूद अथव जंहिं दुरूद जो नालो आहे दुरूद नारी। अल्लाहुम्मा सल्लि सलातन कामिलतन व सल्लिम सलामन तामन अला सय्यिदना मुहम्मदन अल्लज़ी तनहल्लु बिहिल उक़द व तनफरिज बिहिल कुरब। इहो दुरूद शरीफ जेको आहे सो जेकॾहिं 4444 भेरा जेको पढ़े न, जहिड़े बि मक़सद जे लाइ पढ़ंदो अलाह से हुनजो कमु कंदो, जहिड़े मक़सद जे लाइ पढ़ंदो कमु थी वेंदो। मुंहिंजा किताब आहिनि लिखियल, उन्हनि किताबनि में इहो दुरूद तव्हांखे मिली वेंदो। मुंहिंजी साहिब ख़बर हूंदी, शायदि वसीलो किताब आहे उन में आहे, या ॿियो बि को किताब आहे उन में बि इहो दुरूद शरीफ़ लिखियल, जन्नत जो रस्तो, उन में बि इहो दुरूद शरीफ़ लिखियल आहे। मिठा महबूब ते दुरूद पढ़ो, क़ुरान जी तिलावत कयो।